अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अलीहसन अब्बासी आवां जे करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे एहसास, ॿाराणियूं कहाणियूं, कहाणीकार अलीहसन अब्बासी, छपाईंदड़ आर्ट पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 1994। कहाणी आहे पछताव। सिजु लहण वारो आहे, जाइ जे पाछा नंगण खे ढके छॾियो आहे ऐं सिज लहण में बाक़ी थोरो वक़्तु वञी बचियो आहे। शानू ऐं दीनू घर जे अङण ते रांदि करे रहिया आहिनि। दीनू नंढो ऐं शानू वॾो आहे। आहिनि ॿई सॻा ॿार, पर विढ़ंदा ईअं आहिनि ॼण पाण में ॿाहिरि ईंदा आहिनि। संदन माउ बोरची खाने में राति जी मानीअ जी तयारीअ में लॻी पई आहे। थोरी देरि में दीनू ऐं शानू हिक ॿिए सां विड़ी था पवनि। अड़े छॾियो छोरा, संदन माउ बोरची खाने मां ई रड़ थी करे। एतिरे में शानू हिकिड़ो चंबो दीनूअ जे पुठीअ में हणी थो कढे। दीनू आहे त नंढो, पर मुण वारो उहो बि कोन्हे। पलांद वठण लाइ शानूअ ॾांहुं डोड़ थो पाए। शानू भॼे थो, पर दीनू हुन जे पुठीअ में चंबो हणी थो कढे। शानू वरी मुट थो खाए त होॾां संदन माउ वरी रड़ थी करे। ॿुधो कोन था न विढ़ो, अहिड़ो केॾो छो था? झलियो मां पए त इहा चिदनि वारी निभागी रांदि न खेॾो, विढ़ंदव त बि कोन मुड़ियो। पर हू ॿई वारे वारे सां हिक ॿिए खे कुकड़नि वांगुरु ठौंगा पिया था हणनि। आख़िर ॿखे पइजी था वञनि। शानू आहे त वॾो, पर जिस्म में सनड़ो सुकल, असुल ईअं पियो लॻंदो ॼण हॾनि मथां चमड़ी चढ़ियल हुजेसि। किथे बि मास जो ज़रो नज़र कोन ईंदो। कन वॾा, सनड़ियूं टंगूं ऐं वरी उन जे भेट में दीनू आहे त नंढो, पर जिस्म ऐं सिहत में शानूअ खां सबर आहे। पर वॾो आख़िर वॾो आहे। ही ॿई ॿखे पइजी था वञनि, कॾहिं दीनू हेठां त शानू मथां ऐं कॾहिं शानू हेठां त दीनू मथां। संदन माउ जूं ताईं बोरची खाने मां वेठे रड़ थी पए पई, पर उनजी हिक बि नथा ॿुधनि। ओचितो दीनूअ खां दाह निकिरी थी वञे। अबाड़े मरी वियुसि। शानू टप खाई उथी थो बीहे ऐं दीनू ज़मीन ते किरी दाहूं थो करे ऐं ॿई हथ सॼे कन ते रखियल अथसि। मांस रड़ थी करे, छोरा छा थियई? कन में चक हयो अथसि। दीनू माउ खे ॿुधाए थो। माणस जी नज़र दीनूअ जे हथ खे लॻल रत ते पए थी त उहो चुल्ह वटि ॿारण लाइ रखियल काठियुनि मां हिकिड़ी काठी खणी उथे थी। ना मां चक कोन पातो थी मांसि, ईअं चई शानू थोरो भॼे थो त माणस बि पोयां डुक थी भरे। शानू घर खां ॿाहिरि भॼी थो वञे। माणस घर जे ॿाहिरि दर वटि बीही जेको घिटीअ में थो पवे ऐं शानू काफ़ी परे अञा बि भॼण वारी हालति में बीठो आहे, चवेसि थी अचु तूं घर। ऐं शाम जो पिणे बि अचे त उनखे चई तुंहिंजी खल थी लहरायां, तुंहिंजो मन वधी वियो आहे। वञे थो ॾींहों ॾींहों मथे ते चढ़ंदो। ईअं चई हूअ मोटी थी अचे ऐं दीनूअ खे ॿांह खां वठी पुठी वारो हिकु ॿ चंबो हणी खट ते विहारे रतो थी उगेसि। घणा दफ़ा चयो थी मां त न खेॾो, विढ़ंदव त बि मुड़ो कोन था। शानू माउ जी ॾिनल धमकी ॿुधी ॿाहिरि रोड ते वञी थो बीहे ऐं पोइ सूज़कीअ ते चढ़ी शहर हाईवे ते जिते बसूं अची बीहंदियूं आहिनि उन होटल ते वेही थो रहे। हाणे सिज बि लही थो वञे ऐं राति थी वञे। मैंगोरा जी हिकिड़ी बस जॾहिं उतां हलणु लॻे थी त हीउ चढ़ी उन में वेही थो रहे। बस जॾहिं शहर खां घणो परे निकिरी अचे थी त बस जो कंडक्टर हिन खां अची पुछे थो, काॾे वेंदे? हीउ जहिड़ो भित, चओ जो खणी कुझु। नेठि कंडक्टर बस रोकराए हिन खे लाहे थो छॾे। हाणे हिन जे खीसे में न को पैसा आहिनि ऐं न वरी घर ई एतिरो वेझो आहे जो ॾांहुं वापसि वञे। मथां वरी राति थी वई आहे ऐं हिन मानी बि कान खाधी आहे। बुख ऐं ख़ौफ़ अची हिन खे वराए थो। आख़िर ही रड़ियूं करे रोअण लॻे थो। ख़बर ई कोन थी पवेसि त किथे आहियां। भरिसां ई हिकिड़ो ॻोठु आहे, उतां हिकिड़ो माण्हू अची लंघे थो जेको हिन जे रोअण जो आवाज़ु ॿुधी हिन वटि अचे थो ऐं पुछेसि थो त मां केरु आहीं? माण्हू ॾिसी हिन जी जान में साहु पवे थो, पर पोइ बि पुछे कीन थो। नेठि हुन माण्हूअ जे
प्यार करण खां पोइ जवाबु ॾिएसि थो अब्बासी किथे वेठो आहीं? राणीपुर। पोइ हिकिड़े कीअं पहुते? बस वारनि हिकिड़े लाहे छॾियो। कहिड़ी बस वारनि? मेंगुरा वारनि। उन में तूं काॾे पियो वहीं? ख़ैरपुर। छो? उते करे ई वरी चुप थी थो वञे। हा हा ॿुधाए। उते मुंहिंजी भेण आहे। राति जो तूं अकेलो पंहिंजी भेण ॾांहुं छो पियो वञीं? बाबा जे मार जे भव खां। शुकुरु कर बाबा मेंगुरा वारा हिते लाहे वियई, न त उहे पठाण त ॿार खणी वेंदा आहिनि। वितर हिनखे डपु थियणु लॻे थो। चङो मानी खाधी अथई? न। घर खां केॾी महिल निकितो आहीं? सांझीअ जो। हाणे मूंसां मुंहिंजे घर हल, मानी ॿनी खाओ ऐं राति उते सुम्ही रह। सुभाणे आउं तोखे तुंहिंजे घर छॾे ईंदुसि। न चाचा, मां घर वेंदुसि। पुट, हिन महिल राति जा 9 था थियनि पिया। हिन महिल तूं कीअं वेंदे घर? सुबुह जो आउं पाण तोखे हली छॾे ईंदुसि। हिनखे ख़ौफ़ बि थिए थो त मतां ही बि पठाण वांगुरु को ठॻु न हुजे, पर हुन सां वञण खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन थो बचेसि। आख़िर मजबूर थी उन सां वञण लाइ तयारु थी थो वञे। चङो चाचा, मूंखे पंहिंजे घर वठी हल। पोइ उहो माण्हू हिनखे घर वठी अचे थो। रस्ते में वरी पुछियांसि, अबा राणीपुर शहर में वेठो आहीं? न चाचा, शहर खां ॿाहिरि असांजो ॻोठु आहे। शहर में कंहिंखे सुञाणी? हा, मुंहिंजे चाचे जो दुकानु आहे राणीपुर में। चङो, पोइ सुभाणे तोखे चाचे वटि छॾे ईंदुसि। ठीकु आहे। घर पहुची उहो माण्हू हिनखे मानी खाराए थो ऐं सुम्हण लाइ हंधु ॾेई चएसि थो, पुट हाणे सुम्ही रहो, सुबुह तोखे छॾे ईंदुसि। होॾां सिज लहण खां पोइ जीअं ई थोरो उंदाही थिए थी, घर जा भाती सभु घर में अची गॾु था थियनि त शानूअ जो पीउ अली नवाज़ पुछे थो, शानू किथे आहे? पोइ हुनजी माउ पंहिंजे मुड़ुस खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाए थी। जीअं वक़्तु गुज़रंदो थो वञे ऐं शानू घर कोन थो अचे त सभई घर वारा परेशान थी था वञनि। आख़िर सॼे ॻोठ में शानूअ खे ॻोल्हिनि था, पर हिन जो किथे बि पतो कोन थो पवे। हेठि अली नवाज़ शहर वञे थो ऐं उतां ख़ैरपुर, पर उते बि हिनखे कोन थो मिले। सॼी राति घर जा सभु भाती परेशान था रहनि। कोई बि मानी कोन थो खाए। शानूअ खे बि सॼी राति निंड कोन थी अचे ऐं दिलि ई दिलि में अलाह पाक खां सवाल कंदो थो रहे त हिकु दफ़ो घर पहुचां त वरी अहिड़ी ग़लती न कंदुसि। बाबा जेका मार ॾिए हा उहा चङी हुई, मूंखे दीन सां विढ़णु ई न खपंदो हो। हू मुंहिंजो नंढो भाउ आहे। आख़िर मां हुनखे चकु छो हयो? न, वरी कॾहिं बि न विढ़ंदोमांसि ऐं ईअं घर खां बि न भॼंदुसि। सत जो पठाण खणी वञनि हा त आउं कॾहिं बि घर न वञी सघां हा ऐं मुंहिंजो अलाए कहिड़ो हशर थिए हा। या अलाह जल्दी सुबुह कर त मां पंहिंजे घर वञा। घणी राति गुज़री वञण खां पोइ हिन जी अखि लॻी थी वञे। सिजु बिरे थो त उहो माण्हू अची हिनखे उथारे थो। उथ पुट, नालो छा अथई? शानू चाचा। चङो थियो, हाणे हथु मुंहुं धो ऐं पोइ मानी खा त पोइ हलूं। ही जल्दी जल्दी हथु मुंहुं धोई ऐं तड़ तकड़ में मानी खाई हलण लाइ तयारु थी वेही थो रहे। पोइ उहो माण्हू हिनखे जॾहिं संदसि चाचे जे दुकान ते वठी थो अचे ऐं हीउ पंहिंजे चाचे खे ॾिसे थो त मुरकी थो पवे। चाचा हिनखे ॾिसी कावड़ मां चवेसि थो, अड़े किथे हुए सॼी राति? सभिनी खे परेशान खणी कयो अथई। हिन जे चाचे खे उहो माण्हू राति वारी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए थो ऐं ताक़ीद थो करेसि त हिन सां विढ़जो न। हिन जो चाचो उन माण्हूअ जो शुक्रियो अदा करे थो ऐं उनखे चांहि वग़ैरह पीआरे पोइ हिनखे घर वठी थो अचे। घर पहुचंदे अमड़ खणी भाकुर पातुसि। हीउ रोअणु लॻे थो। घर जा सभु भाती अची घर था थियनि। प्रिंस खे कावड़ त ॾाढी आहे, पर उहो बि कुझु कोन थो चवेसि। हीउ सुॾ कंदे चवे थो, अमां मां हाणे कॾहिं बि न विढ़ंदुसि। ईअं चई खणी पंहिंजे भाउ खे भाकुर थो पाए ऐं ॿई भाइर हिक ॿिए सां हींअर प्यारु करे रहिया आहिनि।